नाज़रीन ख़बर ॾिनी पिया कि घोटकी में पुलिस एहलकार बशीर अहमद सुमरो जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ आराई बिरादरी जे माण्हुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जो मुतालबो कयो। वधीक तफ़सील ॾिनी पिया कि मिस्त्री मोहम्मद हनीफ़ आराई मिस्त्री मौलाबख्श कोलाची शिराज चांडिया ॿियनि एहतिजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस एहलकार बशीर अहमद सुमरो असांजे दुकान तां लखे रुपयनि जो सामान खणी वियो आहे ऐं जंहिं मां असांजा 35,000 बकाया आहिनि। असांखे बकाया रक़म नथो ॾिए ऐं असांखे मौतमार धमकियूं ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। एहतिजाज कंदड़ SSP घोटकी ऐं ॿियनि वसवारनि आला अमलदारनि खे अपील कई त असां सां इंसाफ़ करे पुलिस एहलकार बशीर सुमरो ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। जहांगीर अबड़ो 90 न्यूज़ ब्यूरो चीफ सिंध।